अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पाप नगर जन जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान पंहिंजे मिशन में कामयाबु वेंदो, छा शेर दिल वॾेरे रावल खान वारनि सां हथ मिलाईंदो, छा गम दिल पंहिंजे भाउ जे खून जो इल्ज़ाम मल्हार मथां हणंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अवां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त वॾेरो बालाज खान मल्हार खे झुकाइण जे करे वॾा किरियल हरकत खणंदो हो। राबेल खे अगवा करण जी कोशिशि कंदो ऐं उन राबेल खे अगवा कराईंदो, जीअं मल्हार पुलिस खे हथु ॾिए। बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मल्हार कॾहिं बि पुलिस खे हथु कोन ॾींदो, छो जो उहो पहिरियां ई जेल जी मानी खाई चुको आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त वॾेरे रावल खान वारा शेर दिल सां हथु मिलाइण जी कोशिशि कंदा। हो चाहींदा त शेर दिल असांजे पासे थिए। बहरहाल शेर दिल कॾहिं बि कंहिं वॾेरे जो पासो कोन खणंदो, छो जो उहो शेर आहे, उहो कंहिंखां बि डिॼण वारो न आहे, उहो पंहिंजे दुश्मननि खे अकेलो मुंहुं ॾींदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त गमदिल जो घणो शक मल्हार मथां हूंदो हो। चवंदो त मुंहिंजे भाउ जो ॿियो केर बि दुश्मन न आहे, न हुनखे कॾहिं कंहिं धमकायो आहे। मल्हार मुंहिंजे भाउ सां 2-3 चकर पहिरियां विड़ियो आहे ऐं हुनखे धमकायो आहे। मिठल हुनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो त हू चवंदो भले मल्हार जो तव्हां सां ज़ाती इख़्तिलाफ़ात खणी केॾो बि हुजे, बहरहाल मल्हार कॾहिं बि कंहिंजो खून नथो करे सघे। असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।